असां सां एक्चुअली ईअं थियो हुयो ड्यूरिंग एग्ज़ाम्स असांखे मिस अस्मा जाम इंसल्ट कयो आहे। ड्यूरिंग एग्ज़ाम्स अलो कोन हूंदो आहे कि स्टूडेंट खे केरु इंसल्ट करे और हुन ते केरु हथ खणे हुनखे थप्पड़ जो इशारो लारे। इहो हिकिड़ो एक क़िस्म जी हैरेसमेंट आहे जेकी मिस अस्मा असां सां कई आहे ड्यूरिंग एग्ज़ाम। असां एग्ज़ाम करे वरितो हो, ॿियनि ॿारनि बि कयो पिए और मूं जस्ट मथां हेडिंग कोन ॾिनी कि मूं क्वेश्चन नंबर काउंट सॉल्व कयो आहे और मतिलबु क्वेश्चन जी हेडिंग कोन, मूं मिस खे जस्ट रिक्वेस्ट कई तो मिस मूंखे 3 दफ़ा इहा धमकी ॾिनी कि आउं तोखे थप्पड़ हणंदसि ऐं मैम मूंखे अथॉरिटीज़ ॾिनियूं आहिनि, असीं तव्हांखे थप्पड़ हणी था सघूं, ऐं हिकिड़े दफ़ा मूं ते थप्पड़ बि उलारी आहे। पोइ मतिलबु छा असां एग्ज़ाम्स बि न ॾियूं छा? फर्स्ट डे ते असां इहो हशर कयो आहे, पोइ असीं एग्ज़ाम कीअं ॾींदासीं? मां चयुमि जस्ट मैम हिकिड़ो वर्ड बि आउं आंसर जो कोन लिखंदसि, जस्ट मूंखे हेडिंग ॾियणी आहे। मुंहिंजा जेको सेक्शन बी ईअं त धमकियूं बि ॾिनियूं आहिनि, धमकियूं बि ॾिनियूं आहिनि त तव्हां छा कंदा असांखे? भले जंहिंखे खपे न होॾे वञो, टीचर वटि जेका पावर आहिनि न तव्हांखे ख़बर कोन्हे। हा असांखे ख़बर आहे टीचर वटि जाम पावर आहिनि, ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह करे थियूं सघनि, कंहिंजी झोली ख़ाली करे थियूं सघनि। अञा मुंहिंजी धीउ जा 6 पेपर आहिनि, मुंहिंजी धीउ जी हीअ हालत करे मोकिली आहे। त एॾो हिरास कयो आहे, ओॾी महिल खां इहा मथे में सूर आहे। हाणे चयो आउं पेपर ते कीअं वञा, एॾी हिरास मूंखे इन शइ जी बि गारंटी कोन्हे कि ही वीडियो ठाहिण खां पोइ मुंहिंजो छा अंजाम थींदो। मुंहिंजो बसि इहो चवणो ड्यूरिंग एग्ज़ाम्स इंसल्ट न कयो वञे। असांजे माइंड में सभु कुझु निकिरी वेंदो। टीचर खे खपे हू स्टूडेंट खे सपोर्ट करे, ही असांखे हैरेस करनि पिया। असीं कॉलेज वारा एग्ज़ाम्स जे डप सां असीं ख़ुदकुशी करूं ॿियनि ॿारनि वांगुरु, जेके हींअर रिसेंटली केसिस हलनि पिया, इन वजह खां पिया हलनि न। फीमेल्स असां सां इहो हशर करनि थियूं त मेल बि त कंदा हूंदा न, इन करे छोकिरियूं ख़ुदकुशी करनि थियूं ऐं पोइ वरी अथॉरिटी ऐं सिंध हुकूमत इन ते को एक्शन ई कोन खणे। पोइ छा मतिलबु जंहिंजी इंसल्ट ते सभु वञी ख़ुदकुशी करियूं। ऐं सोशल मीडिया ते अचण खां पोइ मूंखे कोन्हे ख़बर मुंहिंजो छा अंजाम थींदो। केतिरनि माण्हुनि जी झोलियूं ख़ाली थियूं आहिनि, केतिरे शागिर्दनि जूं मुंहिंजूं आहिनि। इहे टीचरनि जी वजह खां सभु कुझु पियो थिए। टीचर सुधरनि ई कोन था, चवनि था असां वटि जाम पावर आहे, वाकई जाम पावर आहिनि, कंहिंजो मुस्तक़बिल तबाह करे था सघनि। त मुंहिंजे ब्लॉक में 3-4 मुसलसल ॿारनि जी इंसल्ट कई वई आहे ऐं लास्ट में मुंहिंजी इंसल्ट कई वई, ऐं जेकी मूंखे बर्दाश्त बिल्कुल भी न थी। हू छोकिरियूं हुयूं, हुन चुप कयो। बाक़ी टीचर जो चवणो इहो हुयो, आउं जस्ट रिक्वेस्ट करणसि मैम जेसीं तव्हां सीरियल नंबर अरेंज पिया करो तेसीं तव्हां मूंखे ॾेई छॾियो, जस्ट आउं सजाईंदसि कोन, जस्ट मतलब नंबर क्वेश्चन नंबर लिखंदसि, ज़ाया थी वेंदो। मिस्टर मूंखे कोई बि परवाह कोन्हे, तव्हांजो उहो मसलो, मुंहिंजो मसलो कोन्हे। तव्हां भले MP ॾांहुं वञो, MLA ॾांहुं वञो या प्राइम मिनिस्टर ॾांहुं वञो, मूंखे हुन सां कोई फ़र्क़ु कोन थो पए। ईअं चई ऐं हू 15 मिंट पूरो सीरियल नंबर सेट करे ऐं हू वई।